नाज़रीन खबर सिलसिलो जारी है। हमारे बेजा सिटी खबर बेजा सिटी वेझो मेन रोड कैनाल RD 393 वटां गोठ खाई कासिम गोठ कूड़ो मजीदाणो ऐं गोठ पीर तखेरो जे साम्हूं कपर में बरसाती पानी लहण सबबि कप 5 खां 6 फुट ताईं खाइजी वियो आहे। बरसात गारो पवण सबबि ॻोठाणा सख़्त परेशान थी विया आहिनि। इन सिलसिले में ॻोठाण मीडिया वारनि खे घुराए वाक़े वारी हंध ते वठी विया, जिथे कप जी हालत इंतहाई ख़राब हुई। ॻोठाण मोहम्मद रमज़ान मजीदाणो, मोहम्मद आरिफ मजीदाणो ऐं ॿियनि जी अॻवानी में आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ वाक़े वारी हंध ते मुज़ाहिरो कयो वियो, जिथे ॻोठाण मीडिया खे ॿुधायो त RD 393 जी रोड़ी कैनाल जो कप मुकमल तौर डैमेज थी वियो आहे। असां आपाशी खाते वारनि खे इतला बि कयो आहे, मगर केर बि हिन जाइ ते न पहुतो आहे। हिननि चयो त बरसात सबबि हिन वक़्तु पाणी रोड़ी कैनाल घटि आहे। पाणी जीअं आयो त हुतां को वॾो गारो पइजी वेंदो, जंहिं सां सवें ॻोठ तोड़े नेशनल हाईवे रोड ताईं ॿुॾी वेंदो। हिननि घुर कई त फौरी तौर अमलो मशीनूं घुराए कप खे बंदि कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।